कैलाश इंसारी पंहिंजो लिखियो आहे त इहा असांखे मयार आहे। उन लिखियो आहे त कातिलनि जे कुल्हनि में विधई अदरकूं ओ वेकू वॾेरा थुकूं थी थुकूं। ताड़ियूं जोरदार ताड़ियूं जबरदस्त। कातिलनि जे कुल्हनि ते विधई अदरकूं ओ वेकू वॾेरा थुकूं थी थुकूं। टकनि लाइ विकूं तो सिंधी टोपियूं ओ वेकू वॾेरा थुकूं थी थुकूं। सच इहो आहे त सच खे शर्म थो अचे। सच इहो आहे त सच खे शर्म थो अचे। दलालियूं दिलेरी अहिड़ियूं थियूं ॾे वासी ॾिसो ॾोह कंहिंखे ॾियूं। जनी पंहिंजे सीननि में संगीन हयूं असांजे नंगनि ॾे निगाहूं खयूं। ॾिसी तन खे सिर ते सिंधी टोपियूं ऐं टोपियुनि में जकड़ल चवनि थियूं टिकूं ओ वेकू वॾेरा थुकूं थी थुकूं थई थुकूं। जोरदार ताड़ियूं जबरदस्त जोरदार ताड़ियूं ॾे करे।